जी नाज़रीन, हेडलाइन सां वठी ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं। हिन अहम ख़बर सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जनम ॾिहाड़े ते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना खे भेटा पेश कई वई आहे। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त आमराणियुनि कुवतुनि ऐं उन्हनि जे साथियुनि क़ाइद आज़म जे नज़रिए खे पामाल कयो। हुन चयो त आमराणी कुवतुनि मुल्क खे क़ाइद आज़म जे वीज़न खां परे करण जी कोशिश कई। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी हमेशा जिदोजहद ज़रिए अहिड़नि साज़िशुनि खे नाकाम बणायो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चवणु हो त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना पंहिंजे दौर जे सभ खां वॾी शख़्सियत हुयो। हुन चयो त नंढे खंड में मुसलमाननि जो हिकु मुल्क क़ाइद आज़म जो ख्वाब हुयो। अहम ख़बर मां ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जनम ॾिहाड़े ते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना खे भेटा पेश कई वई आहे। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त आमरानी कुवतुनि ऐं उन्हनि जे साथियुनि क़ाइद आज़म जे नज़रिए खे पामाल कयो। हुन चयो त आमरानी कुवतुनि मुल्क खे क़ाइद आज़म जे वीज़न खां परे करण जी कोशिश कई। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी हमेशा जिदोजहद ज़रिए अहिड़नि साज़िशुनि खे नाकाम बणायो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना खे पंहिंजे दौर जी सभ खां वॾी शख़्सियत करार ॾिनो। हुन चयो त नंढे खंड में मुसलमाननि जो हिकु मुल्क क़ाइद आज़म जो ख्वाब हुयो।